अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां यहाँ अवां जी मेज़बान संजा सैयद प्रोग्राम वार्म हॉल में अवां खे भली कार चवां थी। नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त पंहिंजे प्रोग्राम में सियासी समाजी जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयूं, उन्हनि खे खणूं ऐं उन्हनि ते ॻाल्हायूं, छो जो मुआशरे में जेके समाजी अणबराबरियूं ऐं नाइंसाफ़ियूं आहिनि उन्हनि सां मुआशरो तरक़ी नाहे करे सघंदो ऐं उन लाइ कानून हूंदा आहिनि ऐं कानूननि ते अमल करण सां मुआशरो सही दग ते हली सघंदो आहे। पर असां वटि कानून बि मौजूदु आहिनि, अदालतूं बि आहिनि, बदकिस्मती इहा आहे त उन्हनि ते अमल नथो थिए ऐं पोइ कॾहिं कॾहिं इहो फील थींदो आहे त झंग जो कानून आहे ऐं मुआशरे में छुड़वागी वधी वई आहे। गुज़िरियल कुछ अरसे खां वठी सिंध में मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते बल्कि रोज़ मुख़्तलिफ़ वाक़िअनि में औरतुनि खे तज़लील जो निशानो बणायो वञे थो, नियाणियुनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वञे थो, उन्हनि सां ॾाढाइनि जो शिकार थियनि थियूं ऐं उन खां अलावा औरतुनि खे क़त्ल कयो वञे थो। उन जा छा रीज़न्स आहिनि, छो ईअं थिए पियो? असांजे मुआशरे में जेको औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थो उन खे बि तज़लील जो निशानो बणायो वञे थो। असांजे मुआशरे में जॾहिं कानून बि आहे ऐं औरतुनि लाइ बि कानून आहिनि त पोइ उन ते अमल छो नथो कयो वञे? जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां हिकिड़ी फ्रेंच जी राइटर आहे सिमोन दी बॉयर, जंहिंजो चवणु आहे त औरत पैदा नाहे थींदी, औरत खे ठाहियो वेंदो आहे। छो जो औरत लाइ मुख़्तलिफ़ असां वटि रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि। जीअं मूं ॻाल्हि कयां त जेको स्टीरियोटाइप, स्टिग्मा, जेकॾहिं औरत आहे त औरत ड्राइविंग नथी करे सघे, जेकॾहिं औरत ड्राइविंग करे पई त उहा अॼु बि असांजी सोसाइटी में जेके बैकवर्ड एरियाज़ आहिनि उन में जेकॾहिं का औरत ड्राइविंग करे थी त उनखे बाक़ाइदा घूरे घूरे ॾिठो वेंदो आहे ऐं इहे स्टिग्मा ई आहे त औरत ड्राइविंग नथी करे सघे ऐं उन खां पोइ जेकॾहिं औरत ड्राइविंग करे पई त पोइ उहा कीअं पई करे, छो पई करे, उहा औरत नथी थी सघे। मतिलबु जेकॾहिं औरत पंहिंजे लाइ सोचे थी ऐं पंहिंजे पाण खे जेकॾहिं पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए थी त उन खे जज कयो वञे थो, औरत जे बारे में अज़म्पशन्स हूंदियूं आहिनि ऐं हुन जी ॻाल्हि खे रिकॉर्ड नाहे कयो वेंदो। छो जो असांजी जेका ह्यूमन हिस्ट्री मिले थी उन में औरत जो ज़िक्र नथो मिले, औरत जे शऊर जो ज़िक्र नथो मिले। छो जो औरत जेका ह्यूमन हिस्ट्री आहे उहो लिखण वारो केरु आहे? हिकु मर्द आहे। जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त जेका औरत अॼु बि असां वांगुरु जीअं हिकिड़ी फ्रेम में पाण तस्वीर ॾिसंदा आहियूं त औरत अॼु बि असां वटि एहसासनि जी कैदी आहे, जज़्बातनि जी कैदी आहे, रवैयनि जी कैदी आहे। असां औरत खे कैद करे छॾियो आहे। हू पंहिंजे पाण खे जेको सो बयानु नथी करे सघे, उनखे जज कयो वञे थो। असां डिॼंदा बि आहियूं, ज़ाहिर आहे सोसाइटी जे ने जेके स्टीरियोटाइप आहिनि ऐं जेके स्टिग्मा असां ते लॻंदा आहिनि उन खां ख़ौफ़ बि थींदो आहे। जेकॾहिं का बि औरत पंहिंजे पाण खे सेकेंडरी रखी करे अॻियां वधे थी त हू कामयाब औरत आहे। छो जो असांजे मुआशरे में औरत लाइ ॿ वर्ड्स यूज़ थींदा आहिनि, ब्लैक एंड वाइट। जेकॾहिं औरत खे जेकॾहिं पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए थी, पंहिंजे हक़नि लाइ विढ़े थी, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर आहे ऐं हू पंहिंजी जेको सो कैरियर जो हक़ हुजे, एजुकेशन जो हक़ हुजे या पोइ पसंदि जी शादी जो हुजे या कंहिं बि शइ जो इज़हार हुजे, जेकॾहिं हू करे थी त हू औरत कारी आहे ऐं उनखे कारो करे मारियो वञे थो। पर जेकॾहिं औरत पंहिंजे पाण खे पंहिंजी ज़ात जी नफ़ी करे थी, पंहिंजे पाण खे सेकेंडरी पोज़ीशन में आणे छॾे थी ऐं ॿिए जी मञे थी, पोइ उहा औरत जेकॾहिं ॿारनि जो हक़ हुजे, उनजी एजुकेशन जो हक़ हुजे, शादी जो हक़ हुजे, हू पंहिंजे पीउ, पंहिंजे वालिद, पंहिंजे मुड़ुस खे ॾेई छॾे थी त उहा सुठी औरत आहे। त इहे उहे अज़म्पशन्स, इहे उहे जजमेंट्स आहिनि जंहिंखां औरत खे ख़ौफ़ थींदो आहे ऐं उहे जेके हक़, जेके उनजा बुनियादी हक़ आहिनि हू उन्हनि खां डिॼे थी ऐं उहा हक़ हासिल नथी करे सघे। सो इन्हे ई सभई जेके इशूज़ आहिनि असांजे मुआशरे में ऐं हिन वक़्तु जेको इशू आहे कारोकारी जो, हैरेसमेंट जो, असां यूनिवर्सिटीज़ में जेकॾहिं ॾिसूं, यूनिवर्सिटीज़ लाइ नज़र विझूं त उते मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते असांखे लटकियल लाश मिलनि था शागिर्दियाणियुनि जा। असांखे जेकॾहिं असां वर्क प्लेसिस जी ॻाल्हि कयूं त उते हैरेसमेंट जा केस रजिस्टर्ड थियनि था। जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं जेके कमु कनि थियूं ऐं जेके मीडिया रिपोर्ट्स आहिनि उहे ॿुधाइनि थियूं त औरत हूंदे साह खणणु केॾो ॾुखियो आहे, छो जो असांखे काफ़ी सारे चैलेंजिस खे फेस करणो पवे थो। इन्हनि सभिनी इशूज़ ते असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु डिस्कस कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे मैडम शाइस्ता खोसो, जेके पाण सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं औरतुनि जे इशूज़ ते काफ़ी वोकल आहिनि। मैडम मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
मैडम मुंहिंजो अव्हां खां सवाल आहे, छो जो असां अॼु विमेन जे इशू ते ॻाल्हायूं पिया, त जेको सिंध जो मुआशरो आहे आख़िर उहो कहिड़ी तरफ़ वधी रहियो आहे, छो जो असांजे जेको सिंधी समाज आहे उन में बि औरत खे वॾो मर्तबो हासिल आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां पंहिंजे दीन मज़हब इस्लाम जी ॻाल्हि कयूं त उन में बि औरत खे वॾो मान ऐं मर्तबो हासिल आहे, पर पोइ बि असां वटि रोज़ औरत क़तल थिए थी, ॾींहं में 2-3 औरतूं क़तल थियनि थियूं, औरतुनि खे तज़लील जो निशानो बणायो पियो वञे, आख़िर छा वजह आहे? वॾी महिरबानी संजा, तमामु अहम इशू ते अॼु तव्हां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं जी सिंध टीवी हमेशह औरतुनि जे राइट्स जे हवाले सां तमामु सुठा प्रोग्राम कया आहिनि, उन्हनि जी आवाज़ खे बुलंद कई आहे। मां सिंध टीवी जे पूरे सथ जी तमामु घणी थोराइती आहियां जे औरतुनि जे इशूज़ खे हाईलाइट कनि था। औरत जे जेको कारोबारी जा केसिस आहिनि सिंध में आए ॾींहुं कारोबारी जा केसिस जेके आहिनि वधंदा वञनि था, पर हिन टाइम अहिड़ा कई इलाइक़ा आहिनि जिथे औरतुनि खे कारो करे मारण जो हिकिड़ो कारोबार ठाहे वियो। औरत खे कारो करे मारियो वञे थो, पोइ हुन जा 10 लख 20 लख ॾंढ रखी करे उन्हनि खां वरितो वञे थो, जॾहिं औरत खे गैरत जे नाले ते जेके मर्द मारनि था ऐं चवनि था त औरत कारी आहे ऐं उन पंहिंजी गैरत जे करे उन माई खे मारे छॾियो, जॾहिं उहे मर्द जंहिं औरत खे कारो करे मारे थो, वरी उन जा एवज़े जा 20 लख रुपया या 10 लख रुपया जेतिरो बि हुन ॾंढ रखिजे थो उहो वठे थो, त उन मर्द जी उन वक़्तु गैरत किथां वञे पई जॾहिं उहो उन औरत जा पैसा ॾंढ जा वठे पियो। छो जो असां वटि केसिस तमामु घणा अचनि पिया कारोबारी जा। ऐं कल्ह ई मूं वटि हिकिड़ो केस आयो आहे त जेका हिकु न्याणी पंहिंजे तालीम हासिल करण जे लाइ ऑटो ते वञी रही हुई, त उनखे इहो इल्ज़ाम ॾिनो त तव्हां रक्शे वारे सां कारा आहियो ऐं उन खां जेको आहे कारप जा जेके आहिनि 12 लखनि जी डिमांड कई वई त तव्हां 12 लख रुपया ॾियो न त तव्हांखे असां मारे छॾींदासीं। हाणे न्याणी अगरि तालीम हासिल करणु वञे थी त हुनखे कारो करे वञे थो, अगरि कंहिं शॉप ते वञे थी त हुनखे कारो करे वञे थो, या को ॿिए हंधि किथे कंहिंसां ॻाल्हाए थी त हुनखे कारो करे वञे थो। छा आहे जो असांजी सिंध जेका आहे असांजी सकाफ़त इहा न आहे त तव्हां औरत खे कारो कयो वञे, असांजी कंहिं तहज़ीब में इहो न आहे त तव्हां औरत खे कारो कयो वञे। औरत हिकिड़ो क़तल कारोबारी हिकिड़ो क़तल आहे जेको आए ॾींहुं औरत खे क़तल करे उनजा एवज़े जा 20 लख 10 लख वरिता वञनि था। हिन वक़्तु इहो कारोबार बणिजी चुको आहे ऐं जेके कातिल आहिनि उन्हनि खे सज़ाऊं नथियूं मिलनि, जंहिंजे करे ॾींहों ॾींहों इहे क़तल वधंदा वञनि था। ऐं औरत एतिरी मतिलबु उनखे औरत खे कमज़ोर बणायो वञे थो, चाहे कहिड़े बि फील्ड में औरत हुजे पर उन ते इल्ज़ाम ज़रूर थो अचे। बिल्कुलु इन ई तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदसि त जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त औरत कंहिं बि फील्ड में हुजे त जेको असां वटि विक्टम ब्लेमिंग थींदी आहे उहा कई वेंदी आहे, ऐं जेकॾहिं औरत के शोबे सां ताल्लुक़ रखे थी या पंहिंजी जेको सो कैरियर जी के फील्ड में टॉप ते पहुती आहे त उते बि विक्टम ब्लेमिंग ई थींदी आहे त हिन औरत जो कंहिंसां चकर आहे या कंहिंसां सेट थियल आहे, इन जे करे ई हिनखे तरक़ी मिले पई। उन ई जॻह ते अगरि को मर्द तरक़ी करे थो त उन ते कंहिं क़िस्म जो कोई इल्ज़ाम कोन लॻंदो आहे, मतिलबु जेकॾहिं औरत तरक़ी करे पई त बि हू जेको सो पंहिंजे मथां ब्लेम खणे पई। ऐं जेकॾहिं तव्हां जेका ॻाल्हि कई त जॾहिं उन औरत जा पैसा वरिता वञनि था तॾहिं उन्हनि जी गैरत नथी जागे, पर वरी आऊं हिते तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि चवां त जॾहिं असां पंहिंजे मिडिल क्लास तां नथी वञा, जेको असांजो सफ़ा लोअर मिडिल क्लास जो तबिको आहे या लोअर क्लास जेको आहे, जी ॻोठनि जूं जेके असांजूं औरतूं आहिनि जॾहिं उहे ॿाहिरि वञनि थियूं ऐं न उते ॿनी में कमु कनि थियूं त उन टाइम ते मर्दनि जी गैरत नथी जागे, उन टाइम ते उन्हनि खे जेकॾहिं दुपट्टो बि न आहे त बि उन्हनि जी गैरत नथी जागे। पर जॾहिं औरत पंहिंजी पसंदि जो इज़हार करे थी या पंहिंजा हक़ घुरे थी त उन टाइम ते मर्दनि जी गैरत छो थी जागे? जा तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त औरत ज़मीन में कमु करे थी या जेका पसंदि जी त असां ॻाल्हि ई कोन था कयूं न, छो जो उन औरत खे त जीअण जो हक़ ॾियनि ई कोन था न, उहा जी पसंदि जी वीचारी ॻाल्हि करे ई कोन थी। अगरि कंहिं मर्द सां कंहिं माइट सां उहा ॻाल्हाए थी या त उहो पंहिंजी ज़ाती दुश्मनीअ जे एवज़ उन औरत खे कारो कनि था, या त ज़मीन जे बदिले में उन औरत खे कारो कनि था, या त पंहिंजी जेका ख़ुदि रस्म आहे उनखे बचाइण जे करे औरत खे कारो कयो वञे थो। छो जो असां वटि कारोकारी जो जेको हिकिड़ो कारोबार आहे हिन वक़्तु उरूज ते आहे। तव्हांखे बिल्कुलु अहिड़ा कई इलाइक़ा जंहिंखे मां नालो खणी तव्हांखे ॿुधाए सघां थी आहिनि जिथे आए ॾींहुं औरत कारी कई वञे थी। ऐं हिकु ॻोठ त अहिड़ो आहे जिथे मां उहो नालो न खणंदमि छो जो उन औरतुनि जे लाइ वरी इशूज़ पैदा थींदा, त उन ॻोठ में का बि अहिड़ी औरत न हूंदी जंहिंखे कारो करे जी जी ॿुधूं पिया। आया हुजनि, उनजे एवज़े जा पैसा न वरिता वञनि। इहे अहिड़ा कई ॻोठ आहिनि, पर छा आहे जेके फ़ैसिलो कंदड़ हूंदा आहिनि उहे सरदार हूंदा आहिनि।
ऐं कारो कंदड़ कारब जो इल्ज़ाम अगरि उन जा माइट ॾियनि था त फ़ैसिलो वरी सरदार कंदा। तव्हां ॾिसो त अॼु ताईं ॾींहं ताईं कंहिं सरदार जी धीअ कारी कोन थी आहे, कंहिं ज़मींदार जी धीअ कारी कोन थी आहे, बिल्कुलु कंहिं वॾेरे जी धीअ कारी कोन थी आहे। कारी थींदी आहे त हमेशह जेको आहे ग़रीब जी न्याणी थींदी आहे। छा ग़रीब जी न्याणी खे जीअण जो हक़ न आहे? छा ग़रीब जी न्याणी खे तालीम हासिल करण जो हक़ न आहे? छा उहा कंहिं फील्ड में तरक़ी नथी करे सघे, उहा अॻिते नथी वधी सघे? छा अमीर जी धीअ जो ई हक़ आहे त उहा तालीम बि हासिल करे ऐं तरक़ी बि करे, डॉक्टर बि थिए, वकील बि थिए? जॾहिं ग़रीब जी धीअ पंहिंजी ख़्वाहिशात ज़ाहिर करे थी, घर खां ॿाहिरि निकिरे थी, का जॉब करे थी या ॿियो को बिज़नेस करे थी, त उनखे औरत उन न्याणीअ खे कंहिं न कंहिं तरीक़े सां कारब जो इल्ज़ाम ॾेई करे या त पंहिंजी दुश्मनी पूरी कंदा, या त ज़मीन जो टुकड़ो हासिल कंदा, या त जेका पंहिंजी हिकिड़ी कारोकारी जेका हिकु ख़ुदी रस्म आहे, उन रस्म खे बरक़रार रखण जे लाइ औरत ते इल्ज़ाम ॾिनो वेंदो आहे। ऐं उहो मर्द कॾहिं बि गैरतमंद नथो थी सघे जेको औरत जे कारप जा पैसा वठंदो। मां नथी सम्झां त उहो मर्द गैरतमंद हूंदो ऐं उहो औरत खे कारो करे थो। अॼु ताईं को मर्द त कारो न थियो आहे। अगरि जी औरत खे कारो करे मारियो वेंदो आहे त कंहिं मर्द खे त अॼु ताईं कारो करे न पियो मारियो वञे। छो जो अगरि औरत खे बग़ैर कंहिं सबूत जे ऐं उनखे का सफ़ाई पेश करण जे उनखे कारप जो इल्ज़ाम ॾिनो वेंदो आहे त हीअ कारी आहे, बसि हाणे हिन जो एतिरो दंड मुक़ररु आहे। ऐं नंढनि नंढनि ॿारनि जूं माइरूं अचनि थियूं, उहे रहनि थियूं, तड़पनि थियूं त असांखे घर मां कढियो वियो आहे, त इहो चवनि था त तूं कारी आहे। कारी छाजे लाइ कयो वियो आहे? त उनखे वरी संग वठिणो हूंदो उनजी भेण जो, त बाबा मुंहिंजे बदिले में उनखे संग ॾियणो आहे, या त वरी उन ॿी जेका ॿी धुर हूंदी उन खां को न को पलांद करणो हूंदो, इन जे करे मूंखे कारो करे मारियो थो वञे या कारप जो इल्ज़ाम ॾिनो थो वञे। ऐं वरी कारप जो इल्ज़ाम ॾींदा वरी फौरन सरदार वटि पहुचंदा, त सरदार वटि पहुचंदा त असां फलाणे जी धीअ कारी कई आहे, हाणे इन जो तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे। वरी सरदार उन जे लाइ वरी पंहिंजी बिरादरी खे चवराईंदो त हिन जेका हीअ छोकिरी कारी कई वई आहे त इन जो हाणे फ़ैसिलो करणो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त सरदार खे हक़ कंहिं ॾिनो आहे त कंहिंजी बि नियाणीअ जी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण जो? छा सरदार कॾहिं पंहिंजी धीअ खे कारो करे उनजो फ़ैसिलो कयो आहे? असां नथा चाहियूं सरदार जी नियाणी कॾहिं कारी थिए, अलाह न करे, उहा बि नियाणी आहे। पर असां इहो सवाल था कयूं त ग़रीब जी नियाणी जो सरदार फ़ैसिलो करे थो, उनखे कारो करार ॾिए थो। अगरि हिते सरदार जी धीअ हुजे, उनखे कोई कारो करे त उहो उनजो फ़ैसिलो कंदो? ऐं बिल्कुलु असांजो कानून जेको आहे, हिते असांखे कानून बिल्कुलु बि कमज़ोर नज़र अचे थो। असां वटि जेके बि जेके बिल पास थियनि था औरतुनि जे राइट्स जे लाइ, मुंहिंजो उहे जेको ॿियो सिर्फ़ु सवाल अखियूं आहे था मैडम अव्हां हवाए खां कयूं, इहो ई आहे कागज़नि में उहे बंदि जी कया हूंदा आहिनि, उन ते कोई बि अमल नाहे थींदो। बिल्कुलु मुंहिंजो ॿियो सवाल अव्हां खां इहो ई आहे, जेका अव्हां ॻाल्हि कई सरदारनि जी धीउ कारी नथी थिए या जेके असांजा तव्हांजी वॾेरा आहिनि, आवाज़ बिल्कुलु असां नथी नथा अचे। चाहियूं त उन्हनि जी धीउ बि कारी थिए, छो जो उहा बि असांजी सिंध ऐं समाज जी औरत आहे। असां कोन चाहींदासीं त सरदारनि जी या वॾेरनि जी धीउ बि कारी थिए ऐं उनखे क़तल कयो वञे ऐं बेॾोह क़तल कयो वञे उन्हनि खे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे माण्हुनि में इहा अवेयरनेस कॾहिं ईंदी, छो जो तव्हां पाण बि सोशल एक्टिविस्ट आहियो ऐं तव्हां कमु कंदा रहिया आहियो, त तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त छा मसइलो आहे, किथे को लॉ आहे जो प्रोसिक्यूशन जे निज़ाम में आहे, या असांजो मुआशिरो कीअं इन शइ खे बहितर तरीक़े सां अॻियां वधी सघे थो? ॾिसो, असां वटि जेको आहे औरतुनि खे इंसाफ़ मां नथी सम्झां अॼु ताईं को मिलियो आहे। चाहे प्रॉपर्टी जे हवाले सां औरत खे हक़ न ॾिनो वेंदो आहे, चाहे तालीम जे हवाले सां तव्हां ॾिसो त जॾहिं बि तालीम न्याणीअ जी तालीम जी ॻाल्हि कंदी आहे त उनखे पोइते रखियो वेंदो आहे, पुट खे अॻिते आंदो वेंदो आहे। ऐं जेको आहे असां वटि जॾहिं औरतुनि वटि जा केसिस थियनि था कारोकारी जा या हिरासमेंट जा, त उहे केस जॾहिं रिपोर्ट थियनि था, केस त ॾींहं में हले केतिरा थियनि था। वरी महिरबानी शाइस्ता खोसो साहिबा टाइम ॾियण लाइ। असांजी डिस्कशन अञा जारी आहे, पर हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। जी तो नाज़रीन, हाणे मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे इनाम शेख साहब। पाण राइटर आहिनि ऐं एनालिस्ट बि आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, वोकल आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। सर, अॼु असां औरतुनि जे हक़नि जे बारे में ॻाल्हि ॿोल कयूं पिया, त तव्हां मूंखे ॿुधायो त जेके असांजूं घर जूं औरतूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि जी नॉलेज आहे, उन्हनि खे ख़बर आहे, ऐं जेको ॿियो असांजो मुआशिरो ऐं समाज आहे उहो उन्हनि खे हक़ ॾियण में कामयाबु वियो आहे? ॾिसो, इहे असां वटि इल्मु इहो आहे त कौल ऐं फ़ैल जो वॾो तज़ाद आहे।
तव्हां जेकॾहिं ॾिसंदव हिकिड़ा तरक़ी पसंद माण्हू जेके औरत हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके औरत काज़ खे जी वकालत कनि था, तव्हां इनसाइड वञी उन्हनि खे ॾिसंदव त उन्हनि जी बि पंहिंजे घरनि में जेको रवैयो आहे आस पास रवैयो आहे तमामु हिकिड़ो ॾुखोईंदड़ आहे। ऐं औरतुनि जे बारे में हिकिड़ो दरअसल ड्यूअल या डबल क़िस्म जो रवैयो असांजे सोसाइटीअ में आहे। असां उन्हनि जे बारे में चऊं हिकिड़ियूं ॻाल्हियूं था ऐं कयूं ॿियूं ॻाल्हियूं था। ऐं उन सां गॾोगॾु असां ॾिसो यूरोप में असां में छा फ़र्क़ु आहे। यूरोप जे समाज में असां में इहो फ़र्क़ु आहे त हू जेका मॉरलिटी या वैल्यूज़ पंहिंजे पाण लाइ रखनि था ओड़ा ई पंहिंजे भेण जे लाइ, माउ जे लाइ ऐं घर वारनि जे लाइ बि रखनि था। बिल्कुलु असां हिते था चऊं हितां जो मर्द इहो थो चए त हुनखे लिबर्टी हुजे सॼी ऐं हुनखे का बि रेस्ट्रिक्शन न हुजे, को माण्हू हुन खां पुछण वारो कोन हुजे। पर जेको आहे सो जॾहिं असांजे पंहिंजे घरनि जी ॻाल्हि थी अचे त असां पंहिंजे औरतुनि ते उहो ई हिकिड़ा रुकावटूं ऐं पर्दा ऐं जेको आहे ख़ामख़ा जी हिकिड़ा वैल्यूज़ मड़ियूं था जेका असांजे सो कॉल्ड ग़ैरत जो मसइलो बणिजी थी वञे। ताज़ो तव्हां ॾिसो सिंध में औरतुनि जे ख़िलाफ़ जेका हिकिड़ी वॾो मैसेकर शुरू थियो आहे, मां त हिनखे क़त्लेआम चवंदुसि, द वे इट हैपन्स इन डेली लाइफ। त हर ॾींहं ते 2-3 न्याणियूं औरतूं इहे वीचारियूं क़तल थियनि थियूं। वॾे में वॾो लेबल उन्हनि जे मथां छा थो अचे, ग़ैरत जो थो अचे। भई ग़ैरत जो जेकॾहिं लेबल तूं पंहिंजे घर जे औरतुनि ते हणण जे लाइ तयारु आहे त ॿियनि घरनि जूं औरतूं बि त उहे त फीमेल आहिनि न, उहे बि उन्हनि जा बि उहे राइट्स आहिनि। पोइ तूं पंहिंजो पाण ते बि कंट्रोल कर, तुंहिंजो ओॾां रवैयो ठीकु हुजे। सो ओवरऑल ॾाढी मायूसकुन सूरत हाल आहे। अहिड़ी मायूसकुन सूरत हाल त सम्झो त अॼु खां 40-50 साल बि कोन इहे वरी हाणे बज़ाहिर असां वधीक एजुकेट थिया आहियूं, यूनिवर्सिटियूं खुलियूं आहिनि, PhD माण्हुनि कयूं आहिनि, पर तव्हां ॾिसंदो त इन्हनि यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर जेके आहिनि ख़ुदि अहिड़े क़िस्म जे प्रैक्टिस में इन्वॉल्व आहिनि। बिल्कुलु सर, मुंहिंजो ॿियो जेको तव्हां खां सुवाल हुओ उहो इहो ई हुयो त तव्हां बि हिकु यूनिवर्सिटी जे आला उहिदे ते रहिया आहियो ऐं एनालिस्ट बि आहियो, ॾिसो बि था, तजियाब कयो था, असांजे समाज में उथो वेहो था। त तव्हां मूंखे ॿुधायो त जेके यूनिवर्सिटीज़ में बि असांखे अक्सर हॉस्टल्स में लटकियल लाश मिलनि था ऐं यूनिवर्सिटीज़ में जेको हैरेसमेंट जा केसिस थियनि था या वर्क प्लेसिस हुजनि उन्हनि जो छा सबबु छा आहे, या जेके माण्हू ख़ुदकुशी जेके औरतूं कनि थियूं छा उन्हनि जो वाक़ई सबबु हैरेसमेंट आहे या को ॿियो आहे? ॾिसो न, हैरासमेंट त आहे, मौजूदु आहे। जेके बि केसिस तव्हां ॾिसंदव नाइला रिंद खां वठी इहे जेके असांजूं छोकिरियूं चांडका में हिंदू छोकिरी ही या पीपल्स मेडिकल कॉलेज में या ॿियनि हंधनि ते, त हैरासमेंट जो माहौल आहे। पर इहो तमामु घणो आहे, अञा इहो ढकियो वञे थो, अञा इन ते परदो रखियो वञे थो। उनजो सबबु इहो आहे त असां जेको उस्तादु आहे, प्रोफेसर आहे न, उन जी उहा मॉरल ऐं एथिकल ट्रेनिंग न आहे थियलु। हू उन उस्तादु तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे? उस्तादु मां पाण रहियो आहियां, असिस्टेंट प्रोफेसर रहियो आहियां, तक़रीबन 20 साल मां त यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ायो आहे। हिकु जेन्युइन उस्ताद में जेका उनजी फीमेल या गर्ल स्टूडेंट आहे, उन ॾांहुं रवैयो ख़ुदि बि ख़ुदि हिकिड़ो फादरली थी वेंदो आहे, हिकिड़े वालिद वारो थी वेंदो आहे। भले उमिरि जो फ़र्क़ु घटि हुजे, पर उनजे बावजूदि बि तव्हां जॾहिं क्लास में आहियो, जॾहिं तव्हां एज़ अ टीचर पंहिंजो रोल परफॉर्म कयो था, त तव्हांजे आॾो जेके ॿार वेहनि था, इहे सभु एज़ इफ दे आर योर daughters and sons, and you deal like that. But unfortunately असां सम्झूं नथा न उन्हनि खे। बिल्कुलु इहो ई इल्मु आहे, छो छाकाणि जो असांजी ट्रेनिंग न आहे थियलु। मां उहो तव्हांखे ॿुधायो न, प्रोफेसरनि जी उन्हनि जी जेका पंहिंजी धीउ ते पढ़े थी, उन्हनि इदारनि में उन्हनि ते उन्हनि जी तमामु कड़ी नज़र आहे ऐं तमामु घणियूं रेस्ट्रिक्शन्स आहिनि। पर उहो जेके ॿियूं फेलो टीचर्स आहिनि या जेके स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि ॾांहुं रवैयो ॿियो आहे। इहो सिर्फ़ु यूनिवर्सिटियुनि में नथो, मां तव्हांखे ॿुधायां, इहो ओवरऑल असांजे सोसाइटीअ जो रवैयो थी वियो आहे। ऐं उहो उन जा के नफ़्सियाती एॾा वॾा गहरा सबब आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी जेका आहे सा असांजी नंढे हूंदे खां तरबियत थिए थी, जो असां सम्झूं था त औरत अनटिल अनलेस उहा असां खां डिस्टेंस ते आहे, त उहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी शइ आहे।
पर जीअं ई तव्हांजी उहा भेण जे रूप में ज़ाहिर थिए थी, ज़ाल जे रूप में, दोस्त जे रूप में ज़ाहिर थिए थी, त तव्हांजो हुन ॾांहुं यकसर रवैयो तब्दील थी थो वञे। सो इहा हक़ीक़त में जेका ड्यूअलिटी आहे, मुनाफ़क़त आहे असांजी सोसाइटीअ में, इहो ई वॾो सबबु आहे त असांजूं औरतूं जेके आबादीअ जो 50-51% आहिनि, उहे तव्हांजे मजमूई जेका क़ौमी तरक़ी आहे उन में हिसो ई नथियूं वठनि, छाकाणि जो उन्हनि जे लाइ कंड्यूसिव एटमॉस्फेयर ई न आहे। तव्हांखे ख़बर आहे, मां काफ़ी ॿाहिरि मुल्कनि में वियो आहियां, या तव्हां ख़ुदि जेके सोशल मीडिया ते वेठा आहियो, असां खां वधीक सख़्तु कानून आहिनि यूरोप ऐं अमेरिका में औरत जे हवाले सां। तव्हां रुॻो उनखे हिकिड़े ख़ासि तरीक़े सां ॾिठो त उनजे ते बि हू तव्हांजे मथां केस दाख़िल करे थी, जंहिंखे स्टेयरिंग चइबो आहे। त तव्हां स्टेयर कयो हुन ते हिकिड़े मख़सूस अख सां, या तव्हां हुनखे स्नब कयो, या तव्हां हुनखे कंहिं बि हवाले सां जेकॾहिं औरत फील करे थी, इहो ई सबबु आहे जो तव्हां वेस्टर्न सोसाइटी में वेंदो त उहे तलाक खां मर्द ईअं भॼंदा आहिनि, छाकाणि जो हुननि खे ख़बर आहे कानून अहिड़ा ठहियल आहिनि जो 80% औरत खे फेवर कंदा, ऐं हिन में असांजी मिल्कियत बि हली वेंदी, असांजो जेको आहे सो स्टेटस बि हली वेंदो, ऐं असां सोसाइटीअ में हिकिड़ो लेबल्ड थी वेंदासीं, असां ते हिकिड़ो ठपो लॻी वेंदो त हे एंटी वुमेन आहे। त हिते असां वटि बि इन कानून साज़ी कानून बि आहिनि, पर कानून ते अमल दरामद करण वारी अथॉरिटी कान्हे। उहो ज़रूरी आहे, उहा अथॉरिटी कंहिं वटि आहे? उहा गवर्नमेंट वटि आहे। गवर्नमेंट या जेके इदारनि जा सरबराह आहिनि उहे हिन जो सख़्तु नोटिस वठनि, त मां सम्झां थो काफ़ी बहितरी थी सघे थी। ईअं ई आहे, असां जेके बि ॻाल्हियूं कयूं था, एहतजाज थियनि था, प्रोग्राम्स थियनि था, डिस्कशन्स थियनि था, उन सभिनी जो जेको निचोड़ निकिरे थो उहो इहो ई निकिरे थो त जॾहिं अॼु हिन दौर में बि औरत पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ जदोजहद करे थी, उनखे उहा अवेयरनेस न आहे, ऐं जिन खे अवेयरनेस आहे, जेकॾहिं पाण मिडिल क्लास या अपर क्लास जी ॻाल्हि कयूं त उते बि काफ़ी अहिड़ा असां वाक़िया ऐं हादसा ॾिठा आहिनि जिन में औरत पंहिंजे हक़नि लाइ स्ट्रगल करे थी, उनखे चैलेंजिस खे फेस करणो पवे थो। जीअं मां ॻाल्हि कई त असांजो जेको मुआशिरो आहे उन में रूल्स बि आहिनि, कानून बि आहे, अदालतूं बि आहिनि, सर पोइ कहिड़ी आख़िर कमी आहे, कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि जो प्रोसिक्यूशन जो जेको निज़ाम आहे उहो एॾो सुस्त आहे? ॾिसो, असांजा जेको वैल्यू सिस्टम आहे न, उहो तमामु हिकिड़ो फॉल्टी आहे ऐं नुक़्सनि सां भरियलु आहे। असां क़ाइदा कानून ठाहे छॾिया, हाणे हुन ते इम्प्लीमेंटेशन वारी एजेंसी केरु आहे? डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, पुलिस या ॿिया इन क़िस्म जा इदारा। हाणे उहे ख़ुदि कंप्रोमाइज़ड आहिनि। उहो जेको तर जो MP आहे, MLA आहे, वॾेरो आहे, इन्फ्लुएंशियल आहे, उहो इन्हनि केसिस में अची थो वञे, उन जा के माण्हू इन्वॉल्व थियल आहिनि, उहो कंहिं तरीक़े सां इन केसनि में इन्फ्लुएंस थो करे त हिकदमि सूरत हाल मटिजी थी वञे। छो जो एडमिनिस्ट्रेशन तव्हांजी सॼी उहे जेके इन्फ्लुएंशियल आहिनि, जेके वॾे ताक़त वारा माण्हू आहिनि हर ज़िले हर तालुके सतह ते, उहे एडमिनिस्ट्रेशन खे पाण अपॉइंट कराए वठी था अचनि। SP खे, DSP खे, DC खे उहे पाण मुक़ररु था कराइनि, त उहो कानून ते हुकुमरानी खां वधीक ॿधो बानो आहे उन्हनि वॾेरनि जो, जागीरदारनि जो, सरदार MP MNS जो। त सवाल इहो आहे त जेसि ताईं तव्हां अगेन हुकूमती रिट क़ाइमु न थींदी, ॿारनि खे इवन मां चवां थो त जेको असांजो सिलेबस आहे उन खे ई चेंज थियणु खपे। उन में शुरूअ खां ॿार जी अहिड़ी तरबियत थियणु खपे जो हू वॾे हूंदे रज़ाकाराना तौर ते औरत जो ऐं पंहिंजे फेलो गर्ल स्टूडेंट जो एतिराम करणु शुरू करे, तरबियत थिए, हुकूमत पंहिंजे रिट बहाल करे, ऐं सोसाइटी मजमूई तौर ते सुजाग थी गुड खे गुड ऐं बैड खे बैड चवे त शायदि को फ़र्क़ु अची सघे थो। ऐं जेकॾहिं सोसाइटी खे पाण सुजाग करण जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन खे अवेयरनेस कीअं ॾेई सघिजे थी? इहा जेका ज़िम्मेवारी आहे या कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? असांजी रियासत जी आहे या जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी आहे? न, उन्हनि जी त आहे, पर तव्हां असां मां सभिनी जी आहे। जी, यूनिवर्सिटी में जेको उस्ताद आहे, जेको पंहिंजो कॉलेज जो उस्ताद आहे या स्कूल जो उस्ताद आहे, उनजी ड्यूटी आहे। तव्हांजो जेको अदीब, शाइर, दानिश्वर, आलिम आहे, उनजी ड्यूटी आहे। सहाफ़ी जी ड्यूटी आहे, मीडिया जी ड्यूटी आहे। हर उहो माण्हू जेको सोसाइटीअ में हेल्दी ट्रेंड्स, सालिह जेको रवैयनि खे प्रमोट करणु चाहे थो,
हर उहो माण्हू जेको सोसाइटीअ में जस्टिस इंसाफ़ जी ॻाल्हि करे थो, हर उहो माण्हू जेको सोसाइटीअ में इंसानी क़दरुनि जो एहतराम करे थो, उनखे पंहिंजो रोल अदा करणु खपे। ऐं बहसियत क़ौम असांखे इहो रोल अदा करणु खपे। क़ौम जे हर फ़र्द जो जे लाइ लाज़मी आहे, ॿार खां वठी ॿुढे ताईं, त उहो ऐं ख़ुदि वॾे में वॾी ॿियो जेको अहम फैक्टर आहे न, त जेको औरत जी एक्सप्लाइटेशन करे थी, ससु नुंहुं जी जंहिं तरीक़े सां करे थी, ॾेराणी ॿी नंढी ॾेराणी जी करे थी, निणान भाॼाईस जी, इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे। ख़ुदि औरतुनि जी बि एजुकेशन, तव्हां ॾिसो जेके यतीम खाननि में वीचारियूं नियाणियूं आहिनि, उन्हनि सां छा आकूबतूं आहिनि, उते त उन्हनि जूं एडमिनिस्ट्रेटर औरतूं आहिनि। औरत जेलनि में छा थो थिए, औरत यूनिवर्सिटियुनि में छा थो थिए, त ख़ुदि औरतुनि खे बि उन्हनि ते बि नज़र रखण जी ज़रूरत आहे, ट्रेन करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे जेको आहे सम्झाइण जी ज़रूरत आहे, ऐं उन्हनि ते बि कमु थियणु खपे। रुॻो मर्द औरत जी एक्सप्लाइटेशन नथो करे, उनखे हैरस करण में इन्वॉल्व न आहे। ख़ुदि औरतुनि जो हिकिड़ो वॾो तइदादु जेके पाण खे स्पेशल सम्झनि थियूं ऐं पंहिंजे पावर जे करे, उहिदनि जे करे, पुठ जे करे, का वॾेरे जी ज़ाल आहे, का ब्यूरोक्रेट जी भेण आहे, इहे बि पंहिंजो इन्फ्लुएंस कनि थियूं ऐं पंहिंजी खामखा जी लय ॾेखारण जे लाइ जेका कंहिं न कंहिं औरत खे तकलीफ़ में विझनि थियूं। त ओवरऑल असांजी जेका सोसाइटी आहे उन ते कमु करण जी ज़रूरत आहे, हर जेंडर ते, हर एज ग्रुप ते ऐं हर माण्हू ते। बिल्कुलु ईअं ई आहे सर। तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त हिते वाक़ई में ईअं ई आहे त हर माण्हू हिते न ॿिए माण्हू जी हक़नि जी लताड़ करे ई करे थो, इन में को शक न आहे। पर असां वटि औरत लाइ कुझु स्टिग्मास आहिनि, स्टीरियोटाइप आहे, ऐं उनखे हिकिड़ो जेंडर वाइज़ जेको आहे, इन खे जेकॾहिं तव्हां आसान लफ़्ज़नि में असांखे सम्झाए सघो त। ॾिसो न, मक़सदु इहो आहे त अगेन इहो वरी तव्हांजी जेका ग्रूमिंग थिए थी सोसाइटी में न, एज़ अ पर्सन, ॾिसो हा असां तव्हां खां घणा सीनियर आहियूं, असांजे जेको ईरा हो उन में हिकिड़े उस्ताद छा, को राज़ो या वाढो या को घिटीअ मां लंघंदो त उनखे बि चङा भला माण्हू जेके आहे, जेके इन्फ्लुएंशियल माण्हू आहे, उहे सॾु करे ऐं सलाम करे चवंदा उस्ताद चांहि पींदो वञे। हाणे उहा हुनजे स्टेटस जे लाइ इज़त न, उहा हुनजे पोरे जे लाइ, कम जे लाइ इज़त हुई। त हे जेको असां वटि मेरिट जो न हुजण बि हिकिड़ी हैरासमेंट जो सबबु आहे। मिसाल तौर ते जॾहिं मेरिट ते तव्हां पढ़ियलु लिखियलु माण्हू ईंदो, का छोकिरी या छोकिरो इंतिज़ामी पोस्टुनि ते ईंदो, तालीमी इदारनि में हूंदो, ॿियनि हंधनि ते हूंदो, त उहो जेको माहौल जोड़ींदो ऐं पॉलिसीज़ खे इम्प्लीमेंट कराईंदो, उहो वधीक हक़ीक़त पसंदाना ऐं पंहिंजो ट्रू लेटर ऐं स्पिरिट में हूंदो। त इन करे मां सम्झां थो त ही औरतुनि जे एक्सप्लाइटेशन जो जेको सॼो या हैरेसमेंट जो सॼो मसइलो आहे, इहो हाणे हिकिड़ी बीमारी ऐं वबा जे सूरत में फैलिजी वियो आहे। ज़रूरत इहा आहे त क़ौमी सतह ते ऐं पंहिंजो नेशन वाइड इन बीमारी जा इलाज सज़ाउनि सां, तरबियत सां, कानून जे हुक्मरानीअ सां ऐं ॿिया जेके सपोर्टिंग फील्ड्स आहिनि उन्हनि सां उन्हनि ते अमल दरामद कयो वञे। अदरवाइज़ हीअ हिकिड़ी पागलनि जी सोसाइटी थींदी थी वञे ऐं जेके औरतुनि खे जेको आहे सो डाउन करण जे लाइ या उनखे जेको आहे सो अंडर प्ले करण जे लाइ हिकदमि क़त्ल जे हद ताईं हलिया। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे सर। जॾहिं पाण हैरेसमेंट जी ॻाल्हि कयूं था त जेको कारोकारी जेको लफ़्ज़ बि असां नथा वठणु चाहियूं, पर उहा कुदी जेका रस्म आहे अनफॉर्चुनेटली अॼु बि आहे। ऐं हर जेका तव्हां बि ज़िक्र कयो आहे, इन खां पहिरीं बि असां मैडम शाइस्ता हुईसि असां, त उन्हनि सां बि ज़िक्र इहो ई कयोसीं त हर जेको सो ॾींहं में 2-3 औरतूं मरनि थियूं, उन्हनि खे तज़लील जो निशानो बणायो वञे थो, उन्हनि खे क़तल कयो वञे थो। हिकु त अॼु जे दौर में बि इहा रस्म ज़िंदा आहे, छो आहे ऐं इन रस्म खे बाक़ाइदा माण्हू फॉलो कनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इन जो कारण वाक़ई जेको औरतुनि खे क़तल कयो वञे थो, कारोकारी आहे या उन्हनि जा पंहिंजा ज़ाती मफ़ाद आहिनि? न ज़ातीअ खां सवाइ मुआशी आहिनि, समाजी आहिनि, हिकिड़ा ईगो जा आहिनि। मिसाल तौर ते औरतुनि जा हिसा जेको कानून शरीयत सभु उन्हनि खे हिसा ॾियारे थो, उहो ॿाहिरि ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि, खे पीउ ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को।
न उन्हनि जूं शादियूं था कराइनि, जे शादियूं कराइनि था उन्हनि खे हिसा नथा ॾियनि, पोइ उन्हनि जा मुड़ुस पंहिंजो हिसो था तलबनि, त प्रॉपर्टी जा इशूज़ आहिनि। इन में समाजी टैबूज़ आहिनि त भई असांजे औरतुनि खे फलाणे हीअं ॾिठो, फलाणे हीअं चयो। सोशल स्टेटस आहिनि, का छोकिरी पढ़ी ॻोठ खां कंहिं बहितर मक़ाम ते पहुती त उनजे घर वारनि ते तबसरा जेके आहिनि, नफ़्सियाती प्रेशर उन्हनि ते क्रिएट था थियनि। अहिड़ी तरह तालीमी इदारनि में या मुख़्तलिफ़ ऑफिसुनि में जंहिं क़िस्म जो माहौल ठाहियो वियो आहे उन में बि इहे शयूं थियनि थियूं। त कारोकारी ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो त चार्ल्स नेपियर जेको आहे उहो जेको सिंध जो अंग्रेज़ गवर्नर हो पहिरियों, जी उनखे जॾहिं ख़बर पई त हीअ जेके आहिनि से असांजे जैकबाबाद ऐं जेको उत्तर सिंध में ईअं गैरत जो मसइलो करे छोकिरियुनि खे मारनि पिया, त हुन जेको आहे सो सॾाए सभिनी ज़मींदारनि खे, बल्कि हिकिड़ो अनाउंसमेंट कई त जेको आहे सो गैरत जे तहत जेकॾहिं तव्हां नियाणियुनि जो क़त्लेआम कंदव त उहे ॿाहूं पंहिंजे जिस्म ते सलामत न हूंदियूं। पोइ शायदि वॾेरनि जो हिकिड़ो वफ़द, सरदारनि जो हिकिड़ो वफ़द हुन वटि वियो, साईं असांजो रस्म हे सदियुनि खां हली थी अचे। हुन चयो ओके, कैरी ऑन विथ योर ट्रेडिशन्स, आई हैव माई ओन ट्रेडिशन्स। तव्हां भले पंहिंजे रीतियुनि रस्मुनि ते अमल कयो, मूंखे बि, मां अंग्रेज़ आहियां, मुंहिंजूं पंहिंजूं ट्रेडिशन्स आहिनि। असां अंग्रेज़नि वटि कानून आहे त जेको बेगुनाह नियाणियुनि खे मारींदो आहे उन्हनि खे असां टंगे छॾींदा आहियूं, फांसीअ छॾींदा आहियूं। सो यू कैरी ऑन विथ योर प्रैक्टिसिस। तव्हां मां जेको आहे सो भले इहे गैरत जे चकर में मायूं मारियो ऐं असां वरी कानून जी इम्प्लीमेंटेशन कंदासीं। ठीक है सर, तव्हां 5 माण्हुनि खे सख़्तु सज़ाऊं ॾियो, 5 माण्हुनि खे जेको आहे सो सही ट्रायल्स कयो, तव्हां ॾिसो त इहो हिकदमि हेठि थो अचे। थैंक यू सर, थैंक यू फॉर जॉइनिंग। ऐं जेकॾहिं आउं पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी ॾांहुं वञा त कंक्लूजन असांजे प्रोग्राम जो इहो ई निकिरे थो, सभिनी ॻाल्हियुनि, सभिनी एहतजाजनि ऐं उन्हनि जो इहो ई निकिरे थो त जेसि ताईं मर्द ऐं औरत ॿई मिली करे हिकु तरक़ी पसंदि मुआशरे जी तरफ़ न वधंदा, उहा सोच पाण में न आणींदा, शऊर न ईंदो, त असांजो जेको मुआशरो आहे ईअं ई बैकवर्ड हूंदो। रोज़ ईअं ई औरतूं क़तल थींदियूं रहंदियूं, उन्हनि खे तज़लील जो निशानो बणायो वेंदो। ऐं सभिनी खां पहिरीं त असां वटि जेके कानून मौजूदु आहिनि उन्हनि ते असांखे अमल करिणो आहे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के बाद।